असां जे क़बूल आ भली चवन काफिर 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 असां काफिर आयूं असां काफिर आयूं असां अबू बकर जी खिलाफत जा मुनकिर आयूं। आज मुझे कायद मोहतरम अल्लामा सईद साजिद अली नकवी भी चयो तो मां अबू बकर के खलीफो न तो मञा। इरशाद फरमायो सानी असनईन इज़हुमा फिल गार बजना जरे गार में हा इज़ यक़ूल लिसाहिबिही पो जरे हिकड़ो साथी पांजे साथी के पियो चवे केड़ो साथी आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वज़ात कया त मुहम्मद मुस्तफा पांजे महबूब सहाबी अबू बकर के पियो चवे। तफसीरन लिखियो आ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन लफ्ज़न मुबारकन कुरान करीम जे लफ्ज़न मुबारकन जे तशरीह में त जेकॾहिं को बि माण्हू दुनिया जे तख्ते ते हुजे ऐं चवे त अबू बकर रसूलुल्लाह जो सहाबी नाहे सब तफसीर आलम बुजुर्ग लिखनि था ईअं चवण वारो काफ़िर आ। छो काफ़िर छो आ चवे तो इन्ही जे करे काफ़िर आ जो अबू बकर के अल्लाह चयो आ त मुहम्मद जो असहाबी आ। अबू बकर सिद्दीक़ जे ला कह चयो आ ॾाढे त चओ सजण सो कुरान तो चवे न इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पांजे पाक कलाम इरशाद फरमायो आ इज़ यक़ूलु लिसाहिबिही जरे मोहम्मद करीम पांजे असहाबी के पियो फरमाए हाणे अल्लाह चवे अबू बकर मोहम्मद जो असहाबी आ ऐं वरी को ॿियो अहिड़ो गैरो चवे त मां नथो मञा इहो अल्लाह जे कुरान जो इनकार आ जेको अल्लाह जे कुरान जो इनकारी आ सो काफ़िर आ। अल्लाह जे कुरान जो इनकार करण काफ़िर आहे या नाहे। अल्लाह ताला चवे निमाज फर्ज आ ऐं को ॿियो माण्हू चवे त निमाज फर्ज नाहे त हो काफ़िर आ। अब आ सम्झो था न सही अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन अल्लाह ताला चवे रोज़ा फर्ज हल को माण्हू चवे त न न रोज़ा फर्ज न हल इहो कुफ्र आ। अल्लाह ताला फरमाए हज फर्ज आ हे चवे न हज फर्ज नाहे इहो कुफ्र आ। छा जे करे तन सभिनी ॻाल्हि में अल्लाह जो इनकार थो थिए। अल्लाह चवे अबू बकर मुहम्मद जो असहाबी आ ऐं ही जट जो पुट चवे त न असहाबी नाहे अल्लाह ताला फरमाए तो तुंहिंजी धूड़ वञी पाए मां तुंहिंजे लाइ कुफ्र जी फतवा थो ॾियां। अल्लाह जे कुरान मां साबित आ जेको अबू बकर सिद्दीक़ के सहाबी रसूल नथो मञे सो काफ़िर आ इस्लाम खां ख़ारिज आ। छाजे करे जो अबू बकर सिद्दीक़ जे सहाबियत जो ऐलान अल्लाह जे कुरान फरमायो आ। दुरूद मुझे हबीब